साईं जीएम सैयद असांखे ॿुधायो आहे त सिंधु देश जी आज़ादी जदोजहद सां मिलंदी। हिकु दफ़े साईं जीएम सैयद कंदकोट में जलसे खे ख़िताब करे रहियो हो ऐं सॼी सिंध जे जॾहिं अपर सिंध जे दौरे ते साईं निकितो हो त नौजवाननि कंदकोट में वठी हज़ारे फेर कया। साईं सख़्तु नाराज़ थी पियो त नौजवान वञी चाचे हफ़ीज़ कुरैशी खे वञी पासो वठी चयूं साईं सिंध जे आज़ादी में ज़रूर फायरिंग त थींदी, जदोजहद त थींदी, वेढ़ त थींदी। साईं वराणियो त हिकिड़ी बि गोली न हलंदी, पर सिंध जो माण्हू सिंधु देश जी आज़ादी जी घुर त करे। असां सिंधी क़ौम जे अर्जी एके इतिहाद में यकीन रखूं था। असां अवामी ताक़त में यकीन रखूं पिया। अवाम उहा वॾी ताक़त आहे जेकॾहिं क़ौम लखनि करोड़नि जे तइदाद में निकिरी अचे त आउं सम्झां थो आज़ादी असांखे अवामी ताक़त सां मिलंदी। जीअं हिंदुस्तान में महात्मा गांधी वरिती, उन बि अदम तशद्दुद जे बुनियाद ते लखे करोड़े माण्हू कॾहिं रस्तनि ते बीह रहिया, जदोजहद कई, उन में का बि वायोलेशन न हुई।